अॼु जेको दादू SSP मोड़ ते जेका दादू जा वापारी ताजर बिरादरी जेका बि अॼु जेका शटरबंद जेका हड़ताल करे अॼु प्रेस क्लब दादू खां थींदे SSP मोड़ ते धरणो ई वेठा आहियूं। त अफ़सोस सां चवणो पियो पए त चूंडियल नुमाइंदा ॿुधण लाइ तयारु कोन्हनि, SSP ॿुधण लाइ तयारु कोन्हे। कारो जेको दौर जेको धाड़ेलनि वारो दौर साॻियो वापसि अची वियो आहे। सरियाम फुरूं धाड़ा चोरियूं मोटरसाइकिल जी फुर थिए पई, दुकाननि जा ताला भॻा पिया वञनि। एतिरे क़दुरु जो मां तव्हांखे ॿुधायां त माना शहर में जे खजड़ा फ़क़ीर आहिनि उहे महफ़ूज़ कोन्हनि, उन्हनि जे बि घरनि खे धाड़ो लॻो आहे। ऐं अफ़सोस सां चवणो पियो पए त हितां जा चूंडियल नुमाइंदा ऐं SSP दादू उहो चौहारनि जो ऐं ॾोहारनि जो तहफ़ुज़ कनि था। अॼु जेका ही अहिड़ी बेरोज़गारी ऐं बदहाली में जेको ताजर बिरादरी ऐं मज़ूर तबिको पंहिंजा दुकान पंहिंजा कारोबार छॾे हिकिड़ो मजबूर थी हिकिड़ो रोडनि ते वेठा आहिनि। असीं जेका दादू आवामी इताद पारां इन वापारनि जी बुख कैंप जी धरणे जी कैंप जी मुकमल हिमायत कयूं था। ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ IG सिंध चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं DIG हैदराबाद खां असीं मुतालबो था कयूं त नाल SSP खे हटाए ऐं दादू में अंदरि जेके चोरियूं फुरियूं धाड़ा थिया आहिनि उहे रिकवर कराए वञनि। जे ॿी सूरत में हिन धरणे जी का बि इंतिज़ाम नोटिस न वरिती त ताजर बिरादरी जेको बि ऐलान कंदी इंशाअल्लाह इंडस हाईवे जो ई बंदि कंदासीं जेसि ताणी ताजर बिरादरी जा ऐं सिविल सोसाइटी जा फुर थियल गाॾियूं ऐं चोरियूं फुरियूं धाड़ा वापसि न थींदियूं।